जमाली ऐं उॾण बिरादरी में हलंदड़ ज़मीन जे तकरार वारो मामले में जमाली बिरादरी जी मोहदिर शख़्सियत अमीर अली जमाली ऐं यूसी हाजी अबुल हसन डायरी जे चेयरमैन अब्दुल शकूर जमाली प्रेस क्लब बांदी पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़मीन अब्दुल वाहिद खान जमाली जी आहे जेका हिन बहादुर जमाली ऐं मेहरान मरी खां काफ़ी साल अॻु ख़रीद कई हुई, जंहिंमें केले जो फसल पोखियल आहे जंहिंजो मकातियो ठेकेदार अब्दुल वाहिद खान जमाली खे अदा करे थो। जॾहिं त उॾण बिरादरी जे चौकीदार खे जवाब ॾियण बाद उॾण बिरादरी ड्रामो रचाए जमाली बिरादरी जे इज़्ज़तदार अब्दुल वाहिद खान जमाली खे बदनाम करे रही आहे। जेकॾहिं उॾण बिरादरी वटि ज़मीन जो खातो या कब्ज़ो आहे त हू असां सां वेही फ़ैसिलो कनि। हुननि DIG शहीद बनज़ीराबाद ऐं SSP नवाबशाह खे अपील कंदे चयो आहे त अब्दुल वाहिद खान जमाली सां थियल नाइंसाफ़ी जी जांच कराई वञे ऐं मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची